मुस्लिम लीग नून जी अगवान मरियम नवाज़ चयो आहे त औरतुनि बाबति बयान ॾियण ते वज़ीर आज़म खे शर्म अचणु घुरिजे। सिलेक्टेड खे अहिड़े क़िस्म जो बयान ॾियण जो को हक़ नाहे। हुकूमत मुल्क जे इदारनि खे गिरवी रखण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? इमरान ख़ान खे ज़ोरी आवाम ते मढ़ियो वियो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त तव्हांखे मोटरवे ऐं एयरपोर्ट गिरवी रखण जो हक़ कंहिं ॾिनो आहे? ही रद्द थियल माण्हू आहिनि, इहे पैराशूट ज़रिए पार्लियामेंट में आंदा विया आहिनि। ही अवाम जा नुमाइंदा नाहिनि। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान किरियल सोच ज़ाहिर कई आहे। ॿुधो हुयो त तव्हां औरतुनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदा आहियो। इमरान जे बयान सां ॿारनि जे वालिदेन खे सख़्त तकलीफ़ पहुती आहे। हुन चयो त कंटेनर ते चढ़ी चवंदो हुयो त रोड ठाहिण सां तरक़ी नाहे थींदी, हाणे पाण रोडनि जा इफ़्तिताह पियो करे। मरियम नवाज़ चयो त कर्ज़ वठण लाइ इदारा गिरवी नाहिनि रखबा। माफ़ियाज़ ऐं कातिलनि खे नवाज़ण लाइ कर्ज़ वरितो वियो, उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त उस्मान काकड़ खे जेकॾहिं क़तल कयो वियो आहे त उन जो आवाज़ उथंदो। मुखालफ़त जे आवाज़ खे दॿाए नथो सघिजे, वधीक आवाज़ उथंदा। हुन चयो त लाहौर धमाके ते अफ़सोस आहे, हुकूमत जी नाअहली सबबि वरी दहशतगर्दी थी रही आहे। अवाम पीटीआई हुकूमत मां छुटकारो चाहे थो।